सब खां पहिरियां क़ुरान करीम जी आयत तिलावत कई आहे। खालिक कायनात फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान करीम के असा नाज़िल कयो आहे, इन जे हिफाज़त जो ज़िम्मो बि खालिक कायनात फरमाए तो असा जे मथा आहे। गोया के क़ुरान करीम अल्लाह तबारक व तआला जे तरफा आसमानी किताबन मा आखिरी किताब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाते मुबारक जे मथा नाज़िल कयो वयो। मालूम थियो क़ुरान करीम रब जो आखिरी कलाम, दीने मुहम्मदी रब जो आखिरी पसंदीदा दीन, शरीयत मुहम्मदी रब जे तरफा मोकलियल शरीयतुन मा आखिरी शरीयत आहे। नतीजो निकरे तो पयो हिया उम्मत आखिरी उम्मत आहे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ाते मुबारक या भी आखिरी उहा नबूवत वारी ज़ात आहे। हुजूर ते नबूवत बंद आहे, क़ुरान ते आसमानी किताब बंद आहिनि। हिन उम्मत ते नई उम्मत बंद आहे, दीने मुहम्मद ते दीन बंद आहे, शरीयत मुहम्मदी ते शरीयत बंद आहे। कोई मुखे चवण दे रब करीम क़ुरान जे अंदर इहा आयत जड़े नाज़िल फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। उलमाए किराम किताबन जे अंदर लिखियो आहे हिन कलाम अल्लाह जी हिफाजत, हुजूर जे इज्जत नामूस जी हिफाजत, शरीयत मुहम्मदी जी हिफाजत, दीने मुहम्मदी जी हिफाजत अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ मुख्तलिफ असबाब पैदा कंदो। कदे मुजाहिद फी सबीलिल्लाह उहे मैदान में अची करे क़ुरान करीम जी हिफाजत कंदा, कदे आलिम अची करे उहे क़ुरान करीम जी हिफाजत कंदा, कदे तालिब अची करे क़ुरान शरीफ जी हिफाजत कंदा। मां गाल के मुख्तसर कया तो पयो, जे करे मौलवी नहीं दा, जे करे तालिब नहीं दा, जे करे आलिम नहीं दा, जे करे अज जो नौजवान मुसलमान मैदान ते अची करे हुजूर जे खत्मे नबूवत, हुजूर जे दीन जी जंग न विणंदो, पोइ मुखे चवण दे रब करीम धाड़ेलन खां बि हुजूर जे इज्जत नामूस जी हिफाजत चौकीदारी कराईंदो।